अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां पंहिंजे आत्मकथा जे बारे में कुझु ॻाल्हाइणु चाहियां थो। मां पंहिंजी आत्मकथा हाणे जल्दी वीडियो ते भरींदुसि त जीअं ईंदड़ नस्ल बि उनखे ॾिसी सघे। 2020 में मूं महसूसु कयो त जेका आउं ज़िंदगी गुज़ारियां थो उन में मसनूइयत आहे। उहा मुंहिंजे वजूद जो अक्स न आहे। मां सम्झो पिए त मां जेका ज़िंदगी गुज़ारियां पियो उहा मुंहिंजे ई वजूद मां निकितल आहे, यानी फितरी आहे, मगर उहा फितरी न हुई। पोइ मां इहो सोचणु शुरू कयो त हुन में कहिड़ियूं गैर फितरी ॻाल्हियूं आहिनि ऐं पोइ आउं पंहिंजे नंढपण ॾांहुं हली वियुसि ऐं नंढपण जूं यादूं मेड़े पंहिंजे ज़हन में रखियुमि ऐं पोइ उनखे लिखणु शुरू कयुमि। उनखे हाणे आत्मकथा जो नालो ॾियूं था, जेको नंढपण खां वठी हिन वक़्त ताईं जॾहिं त आउं 60 सालनि जो थियण वारो आहियां जूं पूरियूं यादगिरियूं आहिनि। उन्हनि यादगिरियुनि में जेके बि मंज़र आहिनि, जेके बि किरदार आहिनि ऐं जेके बि मुंहिंजा दोस्त या माइट आहिनि उहे सभु ओरिजिनल आहिनि। उन्हनि जा ओरिजिनल नाला ॾिना विया आहिनि ऐं उन में को बि वाक़ियो ऐं का बि ॻाल्हि, को बि मुकालमो मसनूई न आहे। हूअं बि जॾहिं आउं लिखंदो आहियां त मुंहिंजो ज़ाहिर ख़तमु थी वेंदो आहे ऐं बातिन मूं ते हावी थी वेंदो आहे ऐं उहो सॼो अरसो जंहिं अरसे जे दौरान आउं लिखंदो रहंदो आहियां उहो बातिन मां ईंदो आहे ऐं जॾहिं मां लिखी बसि कंदो आहियां त पोइ पंहिंजे ज़ाहिर जो हिसो कुझु ज़ाहिर थी वेंदो आहे ऐं जेका आउं रोज़मर्रा जी ज़िंदगी गुज़ारियां थो उहा मुकमिल तौर ते मुंहिंजे बातिन जी ज़िंदगी न आहे। उहा ज़ाहिर ऐं बातिन जी मुश्तरका आहे, मगर जेको मां लिखां थो उहो समूरो बातिन आहे। सो उहो ओड़े जो अहिड़ो आउं वीडियो ते भरींदुसि। मां इहो चवणु चाहियां थो त जेके बि दुनिया जा लेखक आहिनि जिन पंहिंजी आत्मकथा लिखी आहे या जेके ॿिया सेलिब्रिटीज़ आहिनि जिन पंहिंजी आत्मकथा ॿियनि खां लिखाई आहे, उन्हनि सभिनी में हिकु ॻाल्हि सिर्फ़ु हुजणु लाज़मी आहे त उन में किरदार ऐं उन्हनि जा जेके अदाकार आहिनि उन्हनि जा मसनूई नाला न हुजनि। छो जो जॾहिं माण्हू का मसनूइयत जी ॻाल्हि करे थो त पोइ उन जा अहसासात ऐं उन जूं कैफ़ियतूं बि मसनूई थी वञनि थियूं। सो आउं इन पंहिंजी आत्मकथा खे वाक़िअनि समेत ईअं जो ईअं बयानु कंदुसि ऐं मूं जेके बि दुनिया जूं आत्मकथाऊं पढ़ियूं आहिनि, जीअं सिंध खां ॿाहिरि जेके मां आत्मकथाऊं पढ़ियूं आहिनि, उन्हनि में मूंखे मैक्सिम गोर्कीअ जी आत्मकथा सभ खां वधीक पसंदि आहे ऐं सिंध में जेका सभ खां बहितरीनु आत्मकथा आहे उहा जमाल अबड़े जी आहे ऐं मां उन जी आत्मकथा खां घणो मुतासिर आहियां। त ईंदड़ हफ़्ते खां वठी मां पंहिंजी किश्तवार आत्मकथा तव्हांजे आॾो पेश कंदुसि। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु खां वठी आउं पंहिंजी आत्मकथा पढ़णु शुरू करियां थो। इहो ॾुखियो आहे त आत्मकथा लिखिजे ऐं उन्हीअ में ॾेखा या वधा जो शिकार थिजे ऐं इहो सोचे लिखिजे त माण्हुनि खे कहिड़ी ॻाल्हि वणंदी ऐं कहिड़ी कान वणंदी, या वरी अहिड़नि किरदारनि जी हक़ीक़तुनि खे लिकाए छॾिजे जिन जी मोहबतुनि मूंखे रूहानी सुख ॾिनो आहे, जो लिखण वक़्तु इहो सोचिजे त जॾहिं हू पढ़ंदा त छा सोचींदा त अमीर वटि मुंहिंजे बारे में ही ख़्यालात आहिनि। शायदि इहो ई सबबु आहे जो मां पंहिंजी जज़्बात खे अलामती तौर ते डायरी जी सूरत में 2001 खां शुरू कयो हो, पर डायरी लिखंदे लिखंदे समाजी कम जे तरफ़ लाड़ो वधी वियो ऐं लिखण जे तरफ़ ध्यानु घटिजणु लॻो। पर कुझु महीननि खां मुंहिंजी शख़्सियत में किन अहिड़नि वाक़िअनि जे करे कुझु अहिड़ा नफ़्सियाती इंकशाफ़ात थी रहिया आहिनि
जिन जो तइलक मुंहिंजे बालकपण सां आहे। जो कुझु वाक्यनि खे जॾहिं आउं पंहिंजे बालकपण सां मिलायां थो त अजीब अहसासात उभरनि था। उन्हनि करे इहो सोचियो आहे त आत्मकथा लिखिजे ऐं ज़रूरु लिखिजे, छो त ज़िंदगीअ जो को भरोसो कोन्हे। अछा वार अॻे ई निशानात ॾियनि पिया। पाण खे घणेई थो सम्झायां त अंदरां आउं जवान आहियां, पर जॾहिं हॾनि, तंतुनि ऐं अखियुनि जी नज़र मोट खाइणु शुरू करे थी त उमिरि जी हक़ीक़त खां इनकार करे नथो सघिजे ऐं उमिरि जे आख़िरी 2 ॾहाकनि जो अंदेशो थियणु लॻे थो। मां 1965 वारी जंग जे दौरान हाला शहर में पैदा थियो होसि ऐं उन वक़्तु शहर में कर्फ्यू लॻल हो। मुंहिंजी पैदाइश वक़्तु राति जा 3 थिया हुआ ऐं लाइट बंदि हुई। ॾींहं जी रोशनीअ ते मुंहिंजी माउ मूंखे असांजी ख़ानदानी नानी अमलीअ जे मदद सां मूंखे जनमु ॾिनो। दिसंबर जो महीनो हो ऐं अम्मा खे उन वक़्त जे हालात मुताबिक़ मूंखे जनमु ॾियणो पियो, छो त उन वक़्तु असांजा हालात अहिड़ा हुआ जो मुंहिंजो पीउ अम्मा खे हैदराबाद जी कंहिं इस्पताल में दाख़िल कराए नथे सघियो ऐं न ई वरी शहर में कंहिं क्लिनिक ते वञी थिए सघिया जो शहर में कर्फ्यू लॻल हो। बालकपणे जा उहे साल जेके मुंहिंजी यादुनि ते चिटा आहिनि, उन्हनि जो त ज़िक्र करे सघिजे थो, पर उहे साल जिन जे बारे में मुंहिंजे माइटनि मूंखे ॿुधायो आहे, उन्हनि जे बारे में आउं सिर्फ़ु उन्हनि जा ई ख़्यालात पेश करे सघां थो जेके हुननि जे मुशाहिदे ते मुबनी हूंदा। आउं हिन वक़्तु लंडन में रहां थो, पंहिंजे जनम जी जॻह खां काफ़ी दूर, ऐं पंहिंजे ख़ानदान सां एतिरो लाॻापियल न आहियां जेतिरो घणा माण्हू मुसलसल राब्ते में रहंदा आहिनि। ख़ासि तौर ते असांजे ख़ानदान जा माण्हू जेके घणो करे पंहिंजे कुटुंबनि सां घणो वेझो आहिनि। आउं वेझो हुजण जे बावजूदु पंहिंजे ख़्वाबनि जी दुनिया में रहण वारो माण्हू आहियां ऐं अक्सर मुस्तक़बिल जी मनसूबाबंदीअ में मशगूल रहां थो। मुंहिंजी ज़िंदगी जा कई साल जेसि ताईं इहो अहसासु न थियो त हिकु औरत सां मोहबत जो हिकु मुसलसल राब्तो इंसान जी एहसासाती ऐं सिहत जे लिहाज़ खां बहितर आहे, तेसि ताईं केतिरनि ई औरतुनि सां मोहबतुनि में गुज़रिया आहिनि। उन करे बालकपण में घणो करे पंहिंजी उमिरि जे छोकिरियुनि सां मुकमिल तौर ते गुम थी वञण में गुज़रिया। जंहिं बि छोकिरी सां मोहबत में मुब्तला थियुसि त उन जी यादि में सारी राति पींघे में वेही उर्दू फिल्मुनि जा गाना ॻाईंदो हुउसि ऐं उहे मोहबतूं न चइजनि, उहे त माण्हूअ जा जज़्बाती उभार आहिनि जेके कुझु वक़्त लाइ थींदा आहिनि ऐं पोइ वरी पोलार में गुम थी वेंदा आहिनि। जीअं शेख याद बि चयो आहे, प्यार पखीअ जीअं ईंदो आहे, आखे रोब अॾींदो आहे, रूह मथां रूहाखीअ वांगुरु पोइ बि उॾामी वेंदो आहे। जीअं असांजे ख़ानदान जी हिकु छोकिरी फौज़िया मूंखे तमामु घणी वणंदी हुई ऐं उन जे खुलियल वारनि खे ॾिसी मूं हिकु ग़ज़ल लिखी हुई जंहिंजा ॿिया बैत त मूंखे यादि कोन्हनि, पर हिकिड़ो बैत यादि आहे, मुंहिंजी प्रीत अटकी आहे तुंहिंजे खुलियल वारनि में। असांजे ख़ानदान में मशहूरु थी वेंदो हो त कहिड़ी छोकिरी कंहिंखे वणे थी, सो सभिनी खे ख़बर हूंदी हुई त मूंखे फौज़िया वणे थी ऐं इहो पिणु हू को सम्झंदो आहे त आउं उन जे बारे में तमामु घणो जज़्बाती आहियां। इहा फौज़िया खे ख़बर हुई, पर उन खे को ॿियो छोकिरो वणंदो हो जो आउं खांसि उमिरि में नंढो हुयुसि। मूंखे यादि पवे थो त हिकिड़ी राति हूअ अकेली घचीअ में बीठी हुई ऐं मूं उनखे ॾिसी उनखे चयो, छा तोखे मूंसां मोहबत आहे? हुन चयो त कॾहिं बि न। उहा राति मुंहिंजे लाइ क़यामत जी राति हुई ऐं आउं काफ़ी वक़्तु त हंध में मुंहुं लिकाए रोअंदो रहियुसि। पोइ वरी घर जे पींघे में वेही वहीद मुराद जो मेहदी हसन जो ॻायल ही ग़ज़ल ॻाईंदो रहियुसि। चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद,
फौज़िया जी सूंहं मूंखे कुझु सालनि लाइ मुतासिर कयो, पर जॾहिं ॻाल्हि धुंधली थी त पोइ आउं हाई स्कूल में अची वियो हुउसि। आउं शुरू खां ई तक़रीरुनि जो वॾो शौक़ीन रहियो आहियां। इहो ई सबबु आहे जो हिन वक़्तु बि आउं जॾहिं वॉक ते निकिरंदो आहियां त पंहिंजे मुंहुं तक़रीर कंदो वेंदो आहियां। मुल्कनि जो अॻुवान थियण जी शऊरी कोशिश मुंहिंजे नस नस में शामिल आहे। गैर शऊरी तौर ते आउं हिकु नफ़्सियाती मरीज़ आहियां जो हमेशह इन ॻाल्हि खां ई हिसियल हूंदो आहियां त आउं जेको बि अमल कंदुसि अलाए अॻिले खे वणंदो अलाए न, छो त इहो अहसासु दिलि में हमेशह रहे थो त आउं हर जॻह ते हिकु नापसंदीदा शख़्स आहियां। जॾहिं प्यार करियां थो त साम्हूं वारी औरत खे नथो वणां। माइटनि जे ॿारनि में ॿिया ॿार त बाबा ऐं अम्मा खे वणनि था, पर आउं उन्हनि खे पसंदि कोन आहियां। जॾहिं वॾो थियुसि ऐं ॿारनि जो पीउ थियुसि तॾहिं सोचियुमि त इहा ॻाल्हि ग़लति हुई, जॾहिं त इहा सोच त असां सभिनी ॿारनि खे हुई। ख़ासि तौर ते मुंहिंजी वॾी भेण अदी निसार खे त काफ़ी वक़्त ताईं इहा सोच रही जो जॾहिं ॿार पैदा थी वियुसि तॾहिं बि सम्झंदी हुई त मुंहिंजे ॿारनि खे घटि सम्झो थो वञे। सो आउं जॾहिं नौकिरी करियां थो त मूंखे इहा सोच ईंदी आहे त ॿियनि मुलाज़िमनि जे मुक़ाबले में आउं नथो वणां, पर ॿिया वणनि था। हालांकि स्कूल कॉलेज यूनिवर्सिटीअ में आउं अॻुभरो रहियुसि। इहा सोच कामयाबी जी राह में रुकावट रहे थी, पर हिन उमिरि में अची गोरियुनि जो सहारो हासिल करे थी। इन ई सोच खे घटि करण लाइ बसि हिकु ई रस्तो आहे त पंहिंजी जज़्बात जो खुली तरह सां इज़हार कजे। मुंहिंजे इज़हार जो बहितरीनु ज़रियो लिखणु आहे, जंहिंमें माण्हू जेकॾहिं कंहिंखां बि मुतासिर थियण बदिरां जेकॾहिं लिखे थो त पोइ संदसि हाव हल्को थी वञे थो। अलबत्ता जॾहिं माण्हू पंहिंजे अहसासनि जो इज़हार कंहिं दोस्त सां, पंहिंजे जीवन साथीअ सां या वरी कंहिं तक़रीरुनि जे ज़रिए करे थो त पोइ संदन चहिरे जा तासुर ॾिसी ख़्यालात खे एडिट करे थो। हाई स्कूल जी पढ़ाई दौरान मुंहिंजा अलाए छो पहिरां नंबर ईंदा हुआ, जो तारीख़, ॿोली ऐं हिसाबनि जा सबक़ मूंखे ईअं यादि रहिजी वेंदा हुआ जीअं शाह लतीफ़ जा शेर पिणु पहिरें भेरा पढ़ण सां दिलि ते लिखिजी वेंदा हुआ। यादि पवे थो हाई स्कूल जी ज़िंदगीअ में बि शख़्सियतूं मुंहिंजे ज़हन ते हावी रहियूं। हिकु मुंहिंजो प्यारो दोस्त शाहनवाज़ सूमरो, जंहिंखां मुतासिर थी मूं पंहिंजी ज़िंदगीअ जा कई रुख तब्दील कया। ॿियो 10हें दर्जे में पढ़ंदड़ हसीन औरत लैला, जंहिं मूंसां तक़रीर जे मुक़ाबले में हिकु जेतिरियूं मार्कूं खयूं ऐं असां ॿिन्ही खे हिकु जहिड़ो इनाम मिलियो। मूंखे यादि आहे त कई साल आउं संदसि चहिरो ॾिसी सुकून हासिल कंदो हुउसि। ख़ासि तौर ते असेंबलीअ खां पोइ जॾहिं क्लासनि में वेंदा हुआसीं त हूअ पिणु विरांडे मां लंघंदी हुई ऐं खेसि ॾिसी दिलि खे राहत मिलंदी हुई। राति जो निंड करण खां पहिरीं बि इहो चहिरो यादि करे सुम्हंदो हुउसि। यादि रहे त पूरी उमिरि या त आउं कंहिं औरत खे यादि करे सुम्हंदो आहियां या वरी कंहिं औरत खे भाकुर पाए सुम्हंदो आहियां। उन खां सवाइ मूंखे निंड कान ईंदी आहे। मूमल खे मजाज़ जा अखियुनि में अलमास, न आम न ख़ासि जे व्यास वढिया। ॿी किस्त वरी ॿिए भेरे। दोस्तों, हाणे आउं पंहिंजी आत्मकथा जी ॿी किस्त पेश करियां थो। दोस्तनि जी वॾी महिरबानी जिन पहिरीं किस्त ॾिठी आहे ऐं मूंखे उन जे बारे में पंहिंजी राय बि मोकिली आहे, त आउं हाणे उतां खां शुरू करियां थो जितां खां पहिरीं किस्त ख़तमु कई हुई। हाई स्कूल में क्रिकेट में आउं ओपनर बैट्समैन हुयुसि। शौक़ सां खेॾंदा हुआसीं। बैडमिंटन में बि टूर्नामेंट में चैंपियन थियो हुउसि। हालांकि शाहनवाज़ सूमरो ऐं मंज़ूर मेमण बि शहर जा वॾा रांदीगर हुआ,
पर मूंखे स्टेमिना में हू मारे न सघंदा हुआ। बसि सिर्फ़ु जज़्बात ते केरु जॾहिं हमिलो कंदो आहे त पोइ आउं रांदि घटि ऐं कूड़ ॻाल्हाइण सां नफ़रत खे वधीक तरजीह ॾींदो आहियां। पंहिंजी इन ई तबियत जे करे मूं केतिरियूं ई जंगियूं हारायूं आहिनि, पर का हार जीत जे बराबरि हूंदी आहे। इन ई सिलसिले में हज़रत अली जो कौल यादि ईंदो आहे, या उन्ही खे दुआ बि चई सघिजे थो त या अल्लाह तुंहिंजी महिरबानी जो मुंहिंजूं कुझु दुआऊं तो क़बूल कयूं, पर उनखां वधीक महिरबानी उन्हनि दुआउनि जी जेके तो क़बूल न कयूं, छो जो तो उहो मुंहिंजे लाइ बहितर न सम्झियूं हूंदियूं। ज़िंदगीअ जे काफ़ी तजुर्बनि मां गुज़रण खां पोइ मूंखे इहो ई बहितर लॻे थो त इंसान जेकॾहिं रूह जी मासूमियत खे बरक़रार रखी सघे थो त हू इंतिहाई सुहिणा लम्हा गुज़ारे थो, जेके दौलत जे अंबार खां वधीक सुकून ऐं तस्कीन ॾियनि था। शाहनवाज़ सूमरे मूंखे इरादे जी पुख़्तगी सेखारी। हू हिन वक़्तु अमेरिका में रहे थो ऐं खांसि 20 सालनि खां पोइ डेट्रॉइट में साना जे कॉन्फ्रेंस में मुलाक़ात थी। असां रोज़ शाम जो 6 खां पोइ हाईवे ते वञी वॉक कंदा हुआसीं, या वरी गुलशन होटल जे पोयां ताज कश्मीरी जे जाइ ते वञी कचहरी कंदा हुआसीं। संदसि भाउ साइम अली सूमरो पिणु बहितरीन दोस्त आहे, जंहिंसां शाइरीअ जा नवां रस्ता सिखियासीं। उहे ॿई दोस्त ज़िंदगीअ में ईअं शामिल रहिया जो लॻंदो रहियो त संदनि ई घर में रहां थो। संदनि ॻाल्हियूं हिन वक़्त ताईं उत्साह जो सबबु आहिनि, पर ज़िंदगीअ में हिकु अहिड़ो वक़्तु अचे थो जॾहिं इंसान कंहिंखां मुतासिर थियणु छॾे ॾिए थो ऐं इंसान खे इहो ई लॻे थो त उहो ख़्यालु किथां वरितलु आहे, पर मुंहिंजी शख़्सियत खे छुहे कोन थो। पंहिंजे माहौल खां हासिल करे जेकी बि रूह में जुड़ी वञे थो, उहो हिकिड़ो सलामती जो सहारो बणिजे थो, जंहिंजे करे शख़्स, जॻह, रिश्ता ऐं दौलत जो हुजणु हिकिड़ा अहिड़ा अंसर आहिनि जेके इंसान पंहिंजे सहारे लाइ रखिया आहिनि, पर रूहानी हक़ीक़तूं इन्हनि जुज़नि खां अलॻि आहिनि। मूंखे पंहिंजी ज़िंदगी 5 दर्जे खां यादि पए थी, जॾहिं आउं क्लास सां गॾु ट्यूशन बि पढ़ंदो हुउसि, त जीअं 5 दर्जे जी स्कॉलरशिप हासिल करे सघिजे। मूं पहिरीं 4 क्लासनि में पहिरियों नंबर खयो हो ऐं स्कॉलर लाइ असांजे हिकु माइट साईं ख़लील वटि ट्यूशन पढ़ंदो हुउसि। उनजो घर असांजी घटीअ जे पोयां ई हो ऐं शाम जो आउं संदसि घर वेंदो हुउसि। साईं ख़लील पढ़ाइण जो अहिड़ो सगारो कोन हो ऐं ट्यूशन पढ़ाइण लाइ साईं गामा मशहूरु हो सॼी आला में, पर हू जंहिं जॻह ते ट्यूशन ॾींदो हो उते मुंहिंजे बाबा खे ख़तरो हो त मूंसां उस्ताद का हरकत कंदा ऐं हम जिन्स अमल थियण जो इम्कान तमामु घणो हो। ॿाराणी ज़िंदगी खे यादि कंदे इहा ॻाल्हि शिदत सां महसूसु थिए थी त आउं ॿारो तण खे कुझु ख्वाबनि ते वधीक भाड़ण वारो माण्हू आहियां। यानी जेको ख्वाब में ॾिसंदुसि उहो ज़िंदगीअ सां लाॻापो करे अॻिते वधंदुसि। माण्हू रोज़ानो ख्वाब ॾिसे थो ऐं रोज़ानो उहे ख्वाब हुन जे ज़हन ते सवार रहनि था, या जेकॾहिं वक़्तु गुज़री वञे थो त पोइ उहे संदसि लाशऊर में पखिड़िजी वञनि था ऐं जॾहिं बि उन्हनि ख्वाबनि सां मिलंदड़ जुलंदड़ वाक़िया थियनि था त पोइ उहे ख्वाब यादि ईंदा आहिनि ऐं वरी ॼण त उहे शयूं, ख़ुशियूं या ग़म मोटी ज़हन खे ख़ुशि कंदा आहिनि। अहिड़ा कई ख्वाब ज़िंदगीअ जे नदीअ में मुंहिंजे ज़हन ते सवार रहिया आहिनि ऐं हिन कहाणी जे आख़िर ताईं सवें कहाणियूं उन्हनि ख्वाबनि सां जुड़ियल मां हिते बयानु कंदुसि। मूंखे 50 खां पोइ महसूसु थियो त मूं ते नफ़्सियात जो को हमिलो थियल आहे, या वरी नफ़्सियात जी कुझु बीमारियुनि मां मूंखे हिकु बीमारी आहे जो जॾहिं बि कंहिं वाक़े या कंहिं शदीद मोहबत या नफ़रत में मुब्तला थी वेंदो आहियां त नफ़्सियाती तौर ते पंहिंजो पाण सां विढ़ंदो रहंदो आहियां ऐं रस्तनि ते हलंदे न सिर्फ़ु ॻाल्हाईंदो आहियां, पर कई दफ़ा तक़रीरूं पिणु कंदो आहियां। बाथरूम त इन ई अमल लाइ आइडियल जॻह आहे। जॾहिं मां 5हीं जमात में हुउसि, 5हीं जमात जो ज़िक्र उन करे थो करियां जो मुंहिंजे ज़हन जी वादीअ में 5हीं जमात खां शुरू थींदड़ यादूं नक्श थियल आहिनि। उनखां पहिरीं वारा वाक़िया
चिट्ठीअ तरह यादि न आहिनि। 5वीं जमात खां शुरू कंदे पंहिंजूं समूरियूं मोहबतूं यादि आहिनि ऐं उन्हनि महबूबाउनि जूं अखियूं ॼण त रूह जे कोहीअड़े में रोशनी पैदा कंदियूं रहंदियूं आहिनि। तॾहिं जी ॻाल्हि आहे त आउं रोज़ राति जो निंड मां दाहूं करे उथंदो हुउसि। जो कुझु ख्वाब में ॾिसंदो हुउसि उहा ॻाल्हि वाज़े न आहे त ख्वाब में छा ॾिसंदो हुउसि, पर कोई तसवुर ख़ौफ़ ऐं हिरास जो हो। शायदि तंहिं करे ई जॾहिं मोहबत कयमि त पंहिंजी महबूबा खे चयमि त जेकर तुंहिंजी बांह ते न सुम्हंदुसि त निंड कान ईंदी। 2 अहम महबूबाऊं ज़िंदगीअ में रहियूं ऐं उहे ई 2 ज़ालूं बि थी वयूं। सो हाणे कुझु वक़्तु थी वियो आहे जो मूं सईदा जी बांह खां सवाइ बि निंड कई आहे, पर जेकॾहिं उहा ॿिए कमरे में सुम्हंदी आहे त ख़ौफ़ महसूसु थींदो आहे। इन ई नफ़्सियाती कश्मकश जा केतिरा ई वाक़िया थी गुज़रिया आहिनि, पर शुरूआति उन्हनि दाहुनि खां थी जॾहिं आउं 12 सालनि जो हुउसि। रोज़ घर वारनि खे तंग कंदो हुउसि जो हू मुंहिंजूं दाहूं ॿुधी चंग अची विया हूंदा। मुंहिंजे घर में मुंहिंजी माउ खे त शायदि पंहिंजो को ख़ौफ़ हो, पर मुंहिंजी ॾाॾी मूंखे अची गिराचड़ी पाईंदी हुई। जॾहिं आउं निंड मां दाहूं करे उथंदो हुउसि, उहो ख़ौफ़ अहिड़ो हो जहिड़ो हज़रत मूसा खे अॻियां आयल बाहि खां थियो हो, जो अलाह ताला खेसि लकुड़ अता कयो जंहिंसां नदीअ विच में रस्ता निकिरी आया। उहो ख्वाबनि ऐं ख़ौफ़ जो पेचरो ज़ाहिर ऐं बातिन सां जुड़ियल आहे। मां सम्झां थो त मूंखे पंहिंजी ज़ाहिर जी कॾहिं बि परवाह न रही आहे ऐं मूं हमेशह बातिन खे ई पंहिंजी शख़्सियत जो मज़बूत हथियार बनाए रखियो आहे। सो ख्वाब ख़ौफ़ बि ॾियनि था, पर आसानी बि ॾियनि था। जीअं त शुरूआति ख़ौफ़ वारे ख्वाब खां थी हुई, तंहिं करे उन्ही जे नतीजे जो ज़िक्र कयमि। उन्ही करे इहा कैफ़ियत पिणु शख़्सियत में शामिल थी त जेको बि कमु मां दुनिया में करणु चाहियां थो, उन्ही खे हासिल करण लाइ शिदत ऐं सोभ जो यकीन बि अहिड़ो ई रहियो आहे। उन्ही जा मिसाल कई ॾेई सघजनि था। इंसान जी ज़िंदगी 6 या 7 ॾहाका रहे थी, सो हर ॾहाके में मां हिकु सोभ हासिल करण लाइ जिदोजहद कई। पोइ कुझु माणियूं ऐं कुझु हुननि मां रहिजी वयूं। उन करे जो उहे अलाह ताला मुंहिंजे लाइ मुनासिब न सम्झियूं हूंदियूं। उन्हनि ॾींहंनि में त मूं उन दाह करे निंड मां उथण वारे अमल खे एतिरो अहम न सम्झियो ऐं घर वारनि मूंखे कंहिं डॉक्टर खे बि न ॾेखारियो। हा, अलबत्ता गॾोगॾु मूंखे राति जो हंध ते पेशाब बि वही वेंदो हो, जेको ॿारनि लाइ त को ख़ासि छिरकाईंदड़ अमल न आहे, पर मैट्रिक ताईं आउं बिस्तरे ते पेशाब कंदो हुउसि ऐं रोज़ सुबुह जो लालीअ जा दड़का खाईंदो हुउसि। मुंहिंजो नानू सलीम हालाई, जेको हिकु अदीब ऐं होम्योपैथिक जो हकीम पिणु हो, उन मूंखे कुझु दवाऊं ॾिनियूं जिन सां कुझु ॾींहंनि लाइ फ़र्क़ु पियो। मुंहिंजी ज़िंदगीअ में कई अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जेके कुझु एबनॉर्मल माण्हू ई करे सघनि था। हालांकि उन्हनि वाक़ियनि खे वज़न ॾियण लाइ मूं कई दलील जोड़े माण्हुनि खे ॿुधाया ऐं फ़िलहाल पंहिंजो पलड़ो भारी कयनि। पर जॾहिं मूं हाणे हिते बर्तानिया में नफ़्सियात जे मरीज़नि जा मौज़ू पढ़िया ऐं उन्हनि जी आदतुनि ऐं सोचुनि खे पंहिंजे वाक़ियनि सां पीतियुमि ऐं भेटियुमि त महसूसु थियो त इहो मुंहिंजी तबियत में हिकिड़ो पहलू आहे जेको बातिन जी तलाश में सरगर्दान रहे थो ऐं बातिन जे ग़ैब ते ग़ालिब थियणु चाहे थो, पर उन्ही खे ओरांघे वञे थो ऐं पोइ उन्ही जे करे जेके गुफ़्ता या जेके अमल मूंखां थी वञनि था, उन्हनि खे आउं आज़ादीअ जो नालो ॾियां थो। ज़ंजीर वञी ॿाराणी ज़िंदगीअ जे ख़्वाबनि सां मिले थी, जिन खे ॾिसी आउं दाहूं करे उथंदो हुउसि। ज़हन ते ज़ोर ॾियां थो त हिकिड़ी बि राति जो ख़्वाबु यादि नथो पवे। हालांकि वेझड़ाई में जेके ख़्वाब मूं हज करण जे दौरान पंहिंजे अंदर में पेही छॾिया आहिनि, उन्हनि जी यादगिरी बिल्कुलु लोह ते लीके वांगुरु आहे। तव्हांखे लॻंदो हूंदो त आउं कुझु तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो, पर इहा ॻाल्हि ज़ुबान ते नथी अचे। पर उन लाइ मूंखे हिमत घुरिजे। आतम कथा लिखण जो मक़सदु ई इहो आहे त इंसान पंहिंजी ज़िंदगी खे साफ़ शिफ़ाफ़ नमूने सां पेश करे, जो वाक़ियनि या सोचुनि में अफ़सानवी रंग न अची वञे। मुंहिंजो वाइदो आहे पंहिंजो पाण सां
ऐं तव्हां सभिनी सां त मां पंहिंजो पाण खे उहो ई पेश कंदुसि जेको मां आहियां ऐं वाक़िअनि में कुझु बि रदो बदल न कंदुसि जो उन्हनि लाइ कैफ़ियतुनि में तज़ाद निकिरी अचे। नई पाण खे हीरो करे पेश कंदुसि जो आत्मकथा लिखण जो मक़सदु पंहिंजो हां हल्को करणु आहे। ॿियो त तारीख़ खे पंहिंजी ईंदड़ नस्ल लाइ का तस्वीर पेश करणी आहे। आज़ादी जो तसवुरु न सिर्फ़ु मूं पंहिंजी शख़्सियत ताईं महदूद रखियो आहे, पर हर कंहिं जीव लाइ इहो ई महसूसु कयो आहे त हिन खे मुंहिंजी ख़्यालात सां सहमत हुजणु ज़रूरी न आहे ऐं जेको बि रस्तो अख़्तियार करणु चाहे उहो हुनजो ज़ाती मसइलो आहे। ख़ासि तौर ते औलाद लाइ इहो ॾुखियो आहे त जेकॾहिं आउं क़ुर शरीफ़ जो पोइलक आहियां ऐं जेकॾहिं मुंहिंजे पुटनि मां को इहो रस्तो अख़्तियार करणु नथो चाहे त उन्ही तज़ाद जे करे मुंहिंजे ऐं हिन जे विच में का बि अणबणत पैदा न थींदी। इहो नंढिड़ो बयानु आहे। वरी ईंदड़ हफ़्ते मिलंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु मां पंहिंजी आत्मकथा जी किस्त नंबर 3 पढ़ंदुसि। उहा शुरू करण खां पहिरीं मां हिकु ॻाल्हि जो ज़िक्र करणु थो चाहियां त हीउ हफ़्तो ॾाढो ॾुख में गुज़रियो आहे। ख़ासि तौर ते असांजा 2 दोस्त हिन दुनिया खे छॾे विया, अलाह खे प्यारा थी विया। हिकिड़ो डॉक्टर परवेज़ पीरज़ादो जेको हिकिड़ो इंतिहाई हॾ ॾोखी इंसानु हो ऐं सिंध में बहिराड़ीअ जे तइलीम जे लाइ पाण पतोड़े रहियो हो। हुनखे संदसि ॻोठ ॿंधड़ीअ जे तइलीम लाइ वॾो फ़िक्रु हो ऐं हुन उते जे स्कूलनि लाइ इंडस एजुकेशन फाउंडेशन जे पारां एडॉप्टर स्कूल प्रोग्राम में स्कूल वठण जे लाइ दरख़्वास्त प्रोसेस कई हुई ऐं हू असांजे ॿियनि प्रोजेक्ट्स जे लाइ बि कमु करण लाइ कोशां हो। हुन सां 2-3 सालनि खां वाक़फ़ियत ऐं मोहबत रही ऐं हुन जे वफ़ात जो ॾुख मूंखे ख़ासि तौर ते इन करे थियो आहे जो हू मुंहिंजे इंतिहाई प्यारे दोस्त शाह मोहम्मद पीरज़ादे जो भाउ हो। अलाह ताला खेसि जन्नत नसीब करे। उनखां सवाइ सिंध जे भलोड़ शाइर, क़ौमी ऐं मज़ाहमती शाइर आकाश अंसारीअ जे मौत जो तमामु घणो अफ़सोस थियो आहे, जंहिंखे बेदर्दीअ सां क़तलु कयो वियो। असां इंडस एजुकेशन फाउंडेशन जे पारां हिन ॿिन्ही दोस्तनि जे मग़फ़िरत लाइ दुआ गो आहियूं। त हाणे मां पंहिंजी किस्त पढ़ां थो। मां शुक्रगुज़ार आहियां उन्हनि दोस्तनि जो जिन मूंखे पंहिंजा राया मोकिलिया ऐं जिन इहो पोयूं किस्तूं ॾिठियूं आहिनि। ख़ासि तौर ते तफ़सील सां 2 दोस्तनि राया मोकिलिया आहिनि जिन जो ज़िक्र करणु मां ज़रूरी थो सम्झां। हिकु डॉक्टर ज़ीनत मोहम्मद अली ऐं ॿियो अयाज़ जरवार। उन्हनि इंतिहाई सचे दिलि सां मुंहिंजी आत्मकथा ते तबसरो कयो आहे। त हाणे मां पंहिंजी किस्त पढ़ां थो। जॾहिं मां 6वीं जमात में पहुतुसि त हाई स्कूल हाला में मुंहिंजी दाख़िला थी ऐं 1000 खां वधीक शागिर्द उते पढ़ंदा हुआ। उहो माहौल यादुनि जे कोहीड़े में कशिश थो पैदा करे। क्लासनि में शागिर्दनि जी भीड़ लॻी पई हूंदी हुई। लॻंदो हो त कंहिं वॾे इदारे में पढ़ी रहियो आहियां। असांखे जेको क्लास मिलियो उहो बिल्डिंग जे ॿिए तरफ़ हो जेको स्पोर्ट्स रूम जे वेझो हो, पर ख़ुशकिस्मतीअ सां असांखे अंग्रेज़ी जो उस्ताद, जंहिंखे क्लास टीचर पिणु चइबो आहे, साईं फ़तेह मोहम्मद कुरैशी हो। इहो साईं फ़तेह मोहम्मद कुरैशी जंहिंजी शफ़ीक़ तबियत जे करे असांखे पढ़ाई सां दिलचस्पी वधी वई। खेसि अंग्रेजी ते उबूर त हो, पर हू सख़्ती तोड़े नरमीअ सां असांखे अंग्रेजी पढ़ाईंदो हो। 6वीं जमात में पहिरीं भेरा अंग्रेजी पढ़बी हुई, जॾहिं त हाणे ॿारनि खे पहिरीं जमात खां ई अंग्रेजी पढ़ाइनि था। साईं फ़तेह मोहम्मद शहर में शाम जो कंहिं अटे जी चकीअ खे बि संभालींदो हो ऐं संदसि हिकु सीधे जो दुकान पिणु हो। घटीअ मां लंघंदे
खेसि सलाम कबो हो ऐं उस्तादनि मां हमेशह उत्साह मिलंदो आहे। ॿारनि जी ज़िंदगीअ ते माइट ऐं उस्ताद जो घणो असरु रहे थो। इहो लाज़मी आहे त जॾहिं कोई माण्हू पीउ या माउ बणिजे थो त हू पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल करे ॿारनि जी तरबियत ते ध्यानु ॾिए। साॻियो फार्मूला उस्तादनि ते पिणु लागू थिए थो। जेकर उस्तादनि में सिगरेट पीअण जी आदत हूंदी या वरी शराब वग़ैरह जी आदत हूंदी, लाज़मी तौर ते ॿार जे ज़हन ते बि इहो ई असरु थींदो। ॿारु जेसीं वञी बालिग़ थिए या वरी पंहिंजे कंहिं गहरे मुशाहिदे मां गुज़रे, तेसि ताईं हू पंहिंजे वालिदैन ऐं उस्तादनि खे कॉपी करे थो। असांजी क्लास में साईं फ़तेह महमद जहिड़ा उस्ताद बि हुआ, त वरी साईं कारदार जहिड़ा उस्ताद बि हुआ, जेके हमेशह ॿारनि खे गलनि ते हथु लाहींदा हुआ या वरी खेनि क्लास में जोट ते विहारे संदसि गलनि खे चुमियूं ॾींदा हुआ। ॿारु इहो सम्झे थो त उन ई वक़्तु जेको बि थी रहियो हूंदो आहे उहो सही हूंदो आहे, जेसि ताईं केरु उन्हनि खे न सम्झाए त इहो सही आहे या ग़लति। हाला शहर में उस्तादनि जो ॿारनि सां हमजिन्स परस्ती ताईं जो तलक हो या न, पर छोकिरनि सां इश्क थी वञणु या वरी इश्क लड़ाइण जो अमल जारी हूंदो हो। अहिड़ो माहौल छो थो पैदा थिए? शायदि उन जी वजह इहा आहे त शहर में मर्द ऐं औरत जो मिलणु या वरी हिक ॿिए सां तलक क़ाइमु थियण जो को मौक़ो ई न मिलंदो हो। तंहिं करे कंहिंसां पंहिंजी दिलि जा हाल ओरण लाइ माण्हू सुहिणनि छोकिरनि जी तलाश में रहंदा हुआ, या वरी शाम जो होटलुनि ते चांहि जा दौर हलंदा हुआ त लॻंदो हो ॼण केरु कंहिंजो दोस्त आहे ऐं केरु कंहिंजो महबूब। हाला जी अदबी तारीख़ खे ॾिसिजे त उते जे शाइरनि में जमालियाती ज़ौक़ तमामु अला रहियो आहे ऐं कई शाइर पंहिंजे महबूब खे मुज़क्कर करे सॾींदा आया आहिनि। मजमूई तौर ते महबूब खे शाइरीअ में मुज़क्कर करे सॾण जो मतिलबु इहो नाहे त हुन जो महबूब मुज़क्कर आहे। महबूब त मुज़क्कर बि थी सघे थो, मुअनिस बि थी सघे थो, ऐं सभ खां ऊची ॻाल्हि त जॾहिं माण्हू पंहिंजे खलकणहार खे महबूब थी मुखातिब थींदो आहे त उनखे मुज़क्करी करे सॾींदो आहे। शाइरनि जी शाइरी हिकु अला ज़ौक़ पैदा कंदी आहे ऐं उहा न सिर्फ़ु हाला जे शाइरनि में हुई, पर उते जे मुशाइरनि ऐं अदबी महफ़िलुनि जी बि रौनक लॻी पई हूंदी हुई। हाला जे सरवरी जमात, जेका हाणे सियासी तंज़ीम थी वई आहे, उन्हनि ॾींहनि में मख़्तूम ताबुर मौला जी रहनुमाईअ में हिकु वॾी अदबी जमात हुई, जेको ख़ुदि बि आला पाए जो शाइर हो। संदसि कई कलाम अब्दा परवीन ऐं रूना लैला ॻाया आहिनि, जेके अक्सर आउं राति जो ॿुधी पोइ सुम्हंदो आहियां। संदसि किताब छपर में छड़ियूं कंहिं ज़माने में मुंहिंजो पसंदीदा शाइरी जो किताबु हो, जंहिंजा कई ग़ज़ल आउं अक्सर झुगारींदो रहंदो आहियां। जीअं हिकिड़ो ग़ज़ल मूंखे तमामु घणो वणंदो आहे, जंहिंजी मतिलबु आहे, हक़ीक़त दिलि जी दिलबर खे अगरि चइजे त कीअं चइजे, सरासर सूंहं साम्हूं सरबसर चइजे त कीअं चइजे। अदबी लिहाज़ खां मुंहिंजी दोस्ती हाला जे निराले शाइर इरफान मेहदीअ सां हूंदी हुई ऐं हू उन जी ज़िंदगीअ जो बहितरीनु दौरु हूंदो हो जॾहिं असां हाला जे रस्तनि ते निरालियूं शामियूं गुज़ारींदा हुआसीं। हाला खां हाला पुराणा जे रस्ते ते हली कॾहिं मां खेसि हाला पुराणा छॾणु ईंदो हुउसि त कॾहिं वरी हू मूंखे हाला वॉक करे छॾणु ईंदो हो। उन्हनि ॾींहंनि में हुन पंहिंजी भरपूर शाइरी बि कई ऐं जॾहिं मथियुसि नुज़ूल थींदो हो त हू मूंखे शाम जो पंहिंजो ग़ज़ल ॿुधाईंदो हो। संदसि हिकु शेर जेको मूंखे हमेशह यादि रहंदो आहे, पंहिंजे रूह खे दिलदारी ॾियण लाइ पेश करियां थो। सावक रुत में सांवरा काश हुजी मूं संग, हल्कियूं हल्कियूं चुंडियूं पाए करियां तोखे तंग। साॻी तिज़ ते वरी शेख अयाज़ जो हिकु शेर बि दिलि ते तरी आयो आहे, सावक रुत में सांवरा हेल न आहीं तूं, आया सरो ॾींहड़ा हेल न आहीं तूं। पर इरफान मेहदीअ जी ख़ुदकशी वारे अमल खे आउं सही नथो सम्झां। जॾहिं हुन ख़ुदकशी कई उन वक़्तु आउं खांसि घणो कोन मिलंदो हुउसि ऐं हू उन वक़्तु हैदराबाद में रहंदो हो ऐं आउं हाला में। संदसि मरते ते जॾहिं पहुतुसि त कोहराम मतल हो ऐं शहर जे हर फ़र्द जूं अखियूं आलियूं लॻियूं पयूं हुयूं। माजरा इहा हुई त इरफान मेहदीअ खे हिकु शादीशुदा औरत सां प्यारु थी वियो हो,
जंहिंखे चयईं त जेकॾहिं तूं ॼामशोरे वारे अल मंज़र रेस्टोरेंट ते शाम जो 5 ताईं न ईंदीअ त आउं ख़ुदकुशी करे छॾींदुसि। हुन पंहिंजी ज़बान ते अमल करे ॾेखारियो, छो जो हूअ शाम जो 5 बजे उते न आई ऐं शायदि सम्झाईं त इहो ई संदसि इश्क जो महराज आहे। इश्क में हिकु तरफ़ो जज़्बो तमामु तकलीफ़ दह हूंदो आहे ऐं उन माण्हूअ खे सवाइ दर्द जे ॿियो कुझु बि न मिलंदो आहे। पर जेकॾहिं सोचिजे त दर्द बि हिकु वॾी दौलत आहे। ॾुख डेघ में नंढो ऐं वेकर में वॾो हूंदो आहे, तंहिं करे संदसि उमिरि बि वॾी हूंदी आहे। ख़ुदकुशी हिकु बुज़दिल माण्हूअ जी निशानी आहे, जो जेको माण्हू हयाती जे कशालनि सां मुंहुं नथो ॾेई सघे उहो ख़ुदकुशी कंदो आहे। ख़ुदकुशीअ जो सोचींदड़ माण्हू दिमाग़ी बीमारी जो मरीज़ आहे। उन्हनि खे तुर्ती नफ़्सियात जे माहिरनि खे ॾेखारणु घुरिजे। सिंध में जिन शाइरनि जहिड़ोक इरफान मेहदी ऐं माछीने ओठे ख़ुदकुशी कई, उन्हनि खे शहीद चई नौजवाननि खे इन ई राह ते आणणु न घुरिजे। बाक़ी अलामा आया काज़ीअ ख़ुदकुशी कान कई हुई। उन लाइ दोस्तनि खे जमाल अबड़े जी आत्मकथा जो 4थों किताबु पढ़णु घुरिजे। साॻी तरह सां सिंध खां ॿाहिरि जिन लेखकनि ख़ुदकुशियूं कयूं, जिन में जैक लंडन, वर्जीनिया वोल्फ, मायाको फिस्की ऐं अर्नेस्ट हेमिंगवे शामिल आहिनि, उन्हनि जी ख़ुदकुशीअ खे बि मां सही नथो सम्झां, जॾहिं त उन्हनि मां कुझु मुंहिंजे इंतिहाई पसंदि जा लेखक आहिनि, ख़ासि तौर ते हेमिंगवे, जंहिंजी किताबनि जो मुंहिंजी ज़िंदगीअ ते असरु आहे। पढ़ो ऐं सम्झ नावल लिखी हुन ख़ुदकुशी कई, पर उन ई नावल मुंहिंजी ज़िंदगी जा कई रुख तब्दील करे छॾिया। मूं उन ई मां सिखियो त माण्हूअ खे पंहिंजी मंज़िल हासिल करण लाइ हार न मञणु घुरिजे। हिन जे नावल जो हिकु मुकालमो आहे त हिकु माण्हूअ खे मारे त सघिजे थो, पर शिकस्त नथी ॾेई सघिजे। मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला खां सिवा ॿिया जेके हाला जा शाइर मूंखे पसंदि आहिनि, उन्हनि में सोज़ हालाई, मखमूर मीरापुरी, मखदूम अमीन फ़हीम, हमीद शहीद, आशिक़ हालाई, या वरी असां सभिनी जो उस्ताद साईं ग़ुलाम रसूल ग़ुलाम हालाई पिणु मुंहिंजे पसंदीदा शाइरनि मां आहिनि। साईं ग़ुलाम रसूल ग़ुलाम हालाई मुंहिंजो उस्ताद पिणु हो, त वरी अदब जी तरफ़ माइल करण लाइ पिणु हिन मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कई। संदसि शाइरी, जेका हू कॾहिं कॾहिं पाण बि ॻाए ॿुधाईंदो हो, मूंखां न विसरंदी आहे। हिकु शइ तव्हांजी ख़िदमत में पेश करियां थो। बहारीअ अलविदा अॼु कई त गुलज़ारनि ॾिनूं रोई, गुलनि ते बुलबुलुनि कयो मातम, खारनि ॾिनूं रोई। इल्मुल उरूज़ ते पकी शाइरी कंदो हो ऐं मां हमेशह संदसि अखरनि सां लिखियल कापीअ में कयल शाइरीअ खे पढ़ंदो रहंदो हुउसि। इहो एज़ाज़ पिणु मूंखे हासिलु थियो जॾहिं 2001 में कराचीअ में इंडस पब्लिशर्स पारां मूं संदसि किताबु छपाए पधिरो कयो। तॾहिं पिणु संदसि शाइरी जी यादि ताज़ा थी वई हुई। कुझु वक़्त खां पोइ अबड़ा ऐं शेख बरादरीअ पारां जोड़ियल मेहरान आर्ट्स क्लब पिणु संदसि रहनुमाईअ में स्टेज ड्रामा हालात ओड़े सिंध जे ॿियनि शहरनि में स्टेज कया। हू हिकु बहितरीनु उस्ताद, बहितरीनु शाइर ऐं लाजवाब हिदायतकार पिणु हो। हू दिले ते ॻाईंदो हो ऐं संदसि निमाणी तबियत यादि ईंदे ई दिलि चवंदी आहे त काश हिन वक़्तु बि जेकॾहिं हाला ऐं पसगिरदाईअ में अहिड़ा उस्ताद पैदा थियनि त शायदि ईंदड़ वक़्त में असीं बहितरीनु आर्ट तख़लीक़ करे सघूं। महिरबानी, वरी ॿिए हफ़्ते मिलंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां पंहिंजी आत्मकथा जी 4थी किस्त सां गॾु हाज़िर आहियां। आत्मकथा कई लेखकनि लिखी आहे ऐं मोस्टली उहा किताबनि जी सूरत में छपी आहे, मगर ही मां नओं तजुर्बो करे रहियो आहियां, जंहिंमां आउं सम्झां थो त इब्लाग जो ज़रियो थोरो वधंदो ऐं ॻाल्हि वधीक माण्हुनि ताईं पहुचंदी। सो हर किस्त में कंहिं न कंहिं वाक़े या कंहिं न कंहिं जज़्बे ऐं कैफ़ियत जो ज़िक्र हूंदो आहे ऐं उन ते तव्हांजी राय मुंहिंजे लाइ वॾी अहमियत रखे थी। ऐं जेतिरो तव्हां मूंखे हिमथाईंदव
ओतिरो मां वधीक जज़्बे सां ही वीडियोज़ भरींदो रहंदुसि। कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके हर दफ़े मथां ईंदा आहिनि। उन्हनि में साईं अदल सूमरो, ज़ाहिदा अबड़ो, भेण जाना शाह ऐं मूसा रहमो ऐं उनखां सवाइ असांजो हेड टीचर सजाद मल्हा शामिल आहिनि। मां तमामु घणो थोराईंदो आहियां हसन गुल हैदरीअ जो, जंहिं हर दफ़े हर किस्त खे तमामु दिलो जान सां एडिट कयो आहे। त मां हाणे पंहिंजी चौथी किस्त पढ़ां थो। जॾहिं मां फर्स्ट ईयर में आयुसि त पहिरें ॾींहुं कॉलेज में दाख़िल थींदे पखियुनि जे आवाज़ मूं में मूसीक़ी पैदा कई ऐं लॻो थिए त वणनि वटां गुज़रंदे तरन्नुम में कोई गीत ॻाए रहियो आहे। इल्मु हासिल करण लाइ जेकॾहिं सूंहं जे कॉरिडोर मां गुज़रिजे त इल्म ऐं इश्क जो तवाज़ुन महसूसु थियणु लॻे थो। हूअं बि दुनिया में इंसान जे लाइ कशिश जा उहे ॿ ई रस्ता आहिनि, हिकु इल्मु ऐं ॿियो इश्क। इश्क ग़ैब जे पिचरनि तां लीका लंघे इंसान जे रूह में दाख़िल थींदो आहे। इल्मु वरी उन्ही खे अमली जामू पहिराइण लाइ मादी रस्ता खोले ॾेखारींदो आहे। तंहिं करे जॾहिं माण्हू इश्क कंदो आहे त बातिन ऐं ज़ाहिर जो इम्तिज़ाज थी पवंदो आहे। इहो मजाज़ी रस्तो हिकु ॾींहुं जॾहिं पंहिंजे जिस्म मां जान निकिरंदी तॾहिं वञी हक़ीक़त खे मिलंदो। तेसि ताईं इहो रस्तो ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां वारी कैफ़ियत मां ई गुज़रंदो रहे थो। जीअं लतीफ़ साईं जो शेर आहे हो, ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां शाल में मिलां होत, मन अंदर जा लोच मिलण सां माची थियनि। अल्लाह ताला पंहिंजी तख़लीक़ सां केतिरो प्यार करे थो, इन जो अंदाज़ो उन्हनि फ़क़ीरनि खे ई थी सघे थो जेके रोज़ कुझु न कुझु तख़लीक़ कनि था। जो हिन सूरह रहमान में ख़ुदि ई चयो आहे त मूं इंसान ऐं जिन खे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे, यानी पैदा करे वरी उन मां पंहिंजी इबादत जी सिक पूरी करे थो। शाह लतीफ़ बि ख़ूब चयो आहे, पाण ई पसे पाण खे पाण ई महबूब, पाण ई ख़ल्क़े ख़ूब, पाण ई तालिब तिन जो। कॉलेज जी ज़िंदगीअ में अहम ॻाल्हि ज़हन में हूंदी हुई त महरान यूनिवर्सिटीअ में दाख़िला थिए। उन लाइ मूंखां वधीक बाबा परेशान हो, जो हुन मूंखे 3 मौज़ूअनि ते उस्तादनि खां ट्यूशन ॾियारी, जंहिं लाइ खेसि वॾी रक़म ॾियणी पवंदी हुई। फिज़िक्स साईं असमतुल्लाह वटि, केमिस्ट्री साईं अब्दुल समद वटि पहिरीं पढ़ंदो हुउसि, पर उहो सवाइ कचहरीअ जे ॿियो कुझु कोन कंदो हो ऐं आख़िर में नोट्स ॾेई छॾींदो हो। तंहिं करे पोइ वरी साईं मथराणी वटि केमिस्ट्री पढ़ियमि। मैथ्स में आउं पाण ई होशियारु हुयुसि ऐं सिंधी साईं मौला बख़्श स्कूल में पढ़ाईंदो हो, जेको ट्यूशन ॾियण जे ख़िलाफ़ हो, जो क्लासनि में ई सभु इम्तिहान वारियूं ॻाल्हियूं ॿुधाए छॾींदो हो। इंग्लिश असांजे ख़ानदानी उस्ताद साईं अब्दुल फताह वटि पढ़ियुसि। साईं मौला बख़्श जहिड़ा उस्ताद दुनिया में तमामु घटि हूंदा आहिनि, जेके कॉलेज में ई अहिड़ो पढ़ाइनि था जो शागिर्दनि खे ट्यूशन जी ज़रूरत ई नथी पवे। हाणे त समूरी हाला में ट्यूशन सेंटर खुली विया आहिनि ऐं तमामु इज़त वारा उस्ताद बि ट्यूशन खे कारोबार करे हलाइनि था। हाणे जॾहिं आउं हाला में स्कूल ख़ुदि हलायां थो त जॾहिं उन लाइ इंटरव्यू कंदो आहियां त ख़ुदि ट्यूशन वरितल शागिर्दनि खे बि संदन मौज़ूअ जो इल्मु कोन हूंदो आहे। ट्यूशन हिकु अलॻि हासिल कनि था त वरी इम्तिहान में बहितरीन मार्कूं खणण लाइ बोर्ड में रिश्वत अलॻि ॾियनि था, त यूनिवर्सिटीअ में दाख़िला लाइ ट्यूशन अलॻि हासिल कनि था। हाला जी तइलीम में उहा ॻाल्हि न रही आहे जेका असांजे ज़माने में हुई। बहरहाल मुंहिंजो फर्स्ट ईयर में 68.5% अची वियो, जंहिंजे करे पक थियुमि त हाणे महरान यूनिवर्सिटीअ में दाख़िला थी वेंदी। तंहिं करे इंटर में थोरो झको झको पढ़ंदो हुउसि ऐं पोइ बि मुंहिंजी महरान यूनिवर्सिटीअ में दाख़िला थी वई। ॻाल्हि इहा थी कयमि त ॿोलीअ वारनि मौज़ूअनि जो इम्तिहान ॾियण लाइ मूं कॾहिं बि यादि करण खे तरजीह न ॾिनी। जीअं मज़मून ज़रूरु लिखणो हूंदो आहे, यानी पेपर में मज़मून ईंदो आहे त भई एसे लिखो, त उन लाइ आउं यादि न कंदो हुउसि त हीउ फलाणो मज़मून आहे, उन जे लाइ मूंखे ही ॻाल्हियूं यादि करणु घुरिजनि।
जीअं मसलन उस्ताद चवंदा हुआ त चांडो की रात में दरिया जो सैर ते मज़मून ज़रूरु ईंदो, तंहिं करे उनखे यादि करे वञिजो। हक़ीक़त इहा आहे त जेको मज़मून उस्ताद यादि कराईंदा हुआ मूंखे उहो वणंदो बि कोन हो, ऐं आउं चांडो की रात में दरिया जो सैर ते ख़ुदि पंहिंजी सोचुनि में गुम थी वेंदो हुउसि ऐं उहो लिखंदो हुउसि जेको सोचुनि में ईंदो हो। फितरी सोचुनि जो आउं इम्तिहान में क़ाइल हुयुसि। अंग्रेज़ीअ जे इम्तिहान में मज़मून अची वियो, माई फर्स्ट डे इन कॉलेज, यानी कॉलेज में मुंहिंजो पहिरियों ॾींहुं। वाह जो मज़ो अची वियो ऐं मूं उहे जज़्बा लिखी जेके मूंखे पहिरें ॾींहं ते महसूसु थिया हुआ। उन मज़मून जा पेपर भरिया, यानी उन्हनि पखियुनि जे ॿोलियुनि जो ज़िक्र कयुमि जेके क्लास ॾांहुं वेंदे मूं पहिरें ॾींहुं महसूसु कयूं हुयूं, ऐं उन्हनि ॿोलियुनि जो जेके मूंसां हू पखी ॻाल्हाईंदा हुआ उन्हनि जो ज़िक्र करे वियुसि। उन पेपर में मूंखे 75 मां 71 मार्कूं मिलियूं। इहा साॻी ॻाल्हि वरी हिते लंडन में मुंहिंजे पुटु साहिल सां थी। जॾहिं मैट्रिक यानी GCSE जो इम्तिहान साहिल ॾिनो त मूंखे ऐं सईदा खे संदसि इंग्लिश जे उस्ताद घुरायो ऐं असां सां गॾिजाणी कयऊं। उन गॾिजाणी में मूंखे साहिल जो मज़मून ॾेखारियऊं जंहिंमें अदबी ॿोली लिखियल हुई ऐं दुनिया जे हुस्न खे हुन पंहिंजे लफ़्ज़नि में बयानु कयो हो। हुन जे उस्ताद असां खां पुछियो त साहिल ही मज़मून कीअं लिखियो आहे, जॾहिं त असां त क्लास में अहिड़ियूं ॻाल्हियूं न पढ़ायूं आहिनि। मूं उते ई साहिल खां पुछियो त ही तो कीअं लिखियो आहे, त हुन इहो साॻियो जवाबु ॾिनो त मूंखे जीअं अहसासात आया पे तीअं मूं मज़मून लिखियो पे। इन मज़मून जो मौज़ू मूंखे यादि कोन्हे, पर मूं इहो उते जो उते पढ़ियो ऐं उन जी ॿोली तमामु सुहिणी ऐं वणंदड़ हुई। Stay tuned for episode number 5. अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां अॼु पंहिंजी आत्मकथा उंजारे जी डायरी जी 5वीं क़िस्त सां गॾु हाज़िर थियो आहियां। मां शुक्रगुज़ार आहियां उन्हनि दोस्तनि जो जिन मूंखे पंहिंजा राया मोकिलिया, ख़ासि तौर ते साईं नसीर मेमण साहब जेको सिंध जो बर्ख दानेश्वर आहे, असांजो प्यारो दोस्त आहे। उन तमामु तफ़सील सां पंहिंजी राय व्हाट्सएप ते मूंखे मोकिली आहे। उन खां अलावा मां शुक्रगुज़ार आहियां साईं आफ्ताब सैयद ऐं इनाम जमाली जो जिन पिणु मूंखे पंहिंजी राय मोकिली आहे। सिंध मां साईं शकील अबड़े जी वॾी महिरबानी जंहिं राय मोकिली आहे, ऐं मां पंहिंजनि साथियुनि जेके इंडस एजुकेशन फाउंडेशन में मूंसां गॾु हूंदा आहिनि उन्हनि जो बि शुक्रगुज़ार आहियां। ख़ासि तौर ते इंडस मोहम्मद अबड़ो मेमोरियल हाई स्कूल जी हेड टीचर सुनेरा मेमण ऐं सूमार कीरियो जी टीचर महानूर मेमण ऐं असांजे तमामु प्यारे साथी मौला बख्श मीरजत उर्फ़ मौलूअ जो बि मां शुक्रगुज़ार आहियां जेके मुसलसल मुंहिंजो साथ ॾींदा रहनि था। मुंहिंजे माइटनि मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां ज़ुल्करनैन शेख जो जेको मुंहिंजो भाणे जो आहे, मगर हर दफ़े पंहिंजी हिमत अफ़ज़ाई जो मैसेज मूंखे मोकिलींदो रहंदो आहे। त हाणे मां पंहिंजी क़िस्त नंबर 5 पेश करियां थो। मां जॾहिं इंटर पास कई त बाबा जी बदिली लाड़काणे थी चुकी हुई ऐं हुन असां सभिनी खे लाड़काणे घुराए वरितो। हाला में उन खां पोइ कॾहिं बि मुस्तक़िल रहणु न थियो। अलबत्ता रूहानी वाबस्तगी उन्हनि सां रही। हाला जी ज़िंदगीअ मां जिन शयुनि खे आउं अहमियत ॾियां थो उन्हनि मां अहम तरीन उते जो अदबी माहौल आहे जंहिंजा ओलड़ा मुंहिंजी पूरी हयातीअ ते असरअंदाज़ थींदा रहिया। अदब सां शौक़ु को माण्हू में कंहिं शख़्सियत जे करे पैदा न थींदो आहे, पर घणो करे उहो संदसि माफ़ूकुल फितरत वारे हिसे में मौजूदु हूंदो आहे जंहिंखे बातिनी तरह सां गैर शऊर मां आहिस्ते आहिस्ते करे शऊर में मालूमात मुहैया कंदो रहंदो आहे। मुंहिंजी पहिरीं कहाणी ख़ुशबूए महरान हुई जेका हाला जे हिकु रिसाले हाल कंडीअ में छपी हुई, पर उनखां पोइ उनजो मसौदो न हुजण जे करे मां पंहिंजी पहिरीं कहाणी जे मजमूए
हिकु काइर जो मौत में उनखे शामिल न करे सघियुसि। तंहिं करे माण्हू मुंहिंजी पहिरीं कहाणी हिकु काइर जो मौत ई सम्झंदा आहिनि। लाड़काणे में शाइरी ऐं डायरी लिखण जी आदत हूंदी हुई। उहे डायरियूं जिन ते आउं मुसलसल शाइरी कंदो हुउसि उहे कई साल संभाले रखियमि, पर हाणे उहे मिलणु मुश्किल थो लॻे। उहे ॾींहं हुआ जॾहिं अमर जलील खां शुरू कंदे कृष्ण चंद्र तोड़े मग़रब जे कहाणीकारनि खे पढ़ंदो हुउसि। मुंहिंजा पसंदीदा कहाणीकार बि उन्हनि ई कहाणीकारनि मां आहिनि जिन में आगा सलीम, अमर जलील, नसीम खल, जमाल अबड़ो, कबूल अबड़ो, बादल जमाली वग़ैरह शामिल आहिनि। ऐं उर्दूअ में कृष्ण चंद्र, सादत हसन मंटू, बलवंत सिंह, राजेंद्र सिंह बेदी ऐं उन खां सवाइ ॿिया बि कई अहिड़ा आहिनि जेके मूंखे तमामु घणो पसंदि हुआ। शुरू वारा कुझु साल अमर जलील जो असरु रहियो, पर काफ़ी वक़्त खां पोइ मूं महसूसु कयो त अमर जलील जे कहाणियुनि में फिल्मी मुकालमनि जो घणो असरु आहे ऐं का नवाण कान्हे। हुन कई पढ़ंदड़ ऐं लिखंदड़ पैदा कया आहिनि। संदसि कहाणियुनि मां कई कहाणियूं मूं वराए वराए पढ़ियूं आहिनि, जिन में दिल जी दुनिया, सर्द लाश जो सफ़र, मुंहिंजो ॾिस आसमान खां पुछो शामिल आहिनि। हुन जो सिंधी अदब में हिकु वॾो नालो आहे। हुन जेके लेखक पैदा कया उन्हनि मां बि हिकु आहियां, संदसि परिस्तारनि मां आहियां। कुझु वक़्त खां पोइ मूंखे अहिड़ा कहाणीकार वणणु लॻा जिन जी कहाणियुनि में ओचितो तब्दीली ईंदी आहे या वरी अमली मोड़ पैदा थींदा आहिनि, जेके हिकु किरदार जी कैफ़ियतुनि जे करे ईंदा आहिनि। जीअं ओ हेनरी खे पढ़ंदे मज़ो आयो। हर उमिरि जी पंहिंजी ज़रूरत थिए थी। इंसान जे जिस्म ऐं रूह जूं ज़रूरतूं संदसि मुशाहिदनि ऐं उमिरि सां घणो लॻापियल आहिनि। जॾहिं हुन जी पंहिंजे वजूद में के ज़मान हाल जा किरदार मरणु लॻंदा आहिनि, तॾहिं उन्हनि कैफ़ियतुनि सां लॻापियल कहाणियूं, ड्रामा, फिल्मूं ऐं कचहरियूं बि पंहिंजो जोश विञाए विहंदियूं आहिनि। बाबा लाड़काणे में एडिशन सेशन जज हो ऐं आउं इंटर पास करे चुको हुउसि। लाड़काणे में सियारे जूं रातियूं तमामु ज़ोरदार नमूने सां जवानी जी भरपूर जोभन में कशिश पैदा कंदियूं हुयूं। मूं वटि हिकिड़ी साइकिल हूंदी हुई जंहिं ते सवार थी शहर जो चकर हणंदो हुउसि। इंटर खां पोइ माण्हू यूनिवर्सिटी वेंदो आहे, पर मूं जीअं ई इंटर पास कई त महरान यूनिवर्सिटीअ में फ़ौज हॉस्टल में घिड़ी हिकु सिंधी शागिर्द खे निड़ीअ में गोली हणी छॾी हुई, जंहिंजे करे यूनिवर्सिटी 2 साल बंदि हुई ऐं 83 ऐं 84 जो साल आउं घणो लाड़काणे में रहियुसि। ज़ेब सिंधीअ खे शायदि यादि न हुजे, पर मां कलाकनि जा कलाक उन जी सुगंध किताब घर ते वञी विहंदो हुउसि ऐं उन वक़्तु हिन बि शायदि नओं किताब घर खोलियो हो। नवां ईंदड़ सिंधी किताब तोड़े उर्दू किताब ख़रीद करे हिक ई ॾींहं में पढ़ण त हिकु आदत हूंदी हुई। कराची खां निकिरंदड़ अदबी रिसालो इर्तिका जो इंतज़ारु रहंदो हो। साईं वलिराम वल्लभ जो शुरू कयल सिलसिलो आरसी पिणु तमामु घणे शौक़ सां पढ़ंदो हुउसि। अदबी बोर्ड महरान जो बि इंतज़ारु कंदो हुउसि। ईअं दुनिया जी अदब ऐं मूसीक़ी सां हिकु रुग़बत पैदा थी ऐं ज़िंदगी इंजीनियरिंग जी दुनिया मां पंहिंजो चाह ख़तमु कंदी वई। हालांकि दाख़िला मुंहिंजी सिविल इंजीनियरिंग में थी वई हुई, पर आहिस्ते आहिस्ते नौकिरी कंदे कंदे बि उन मौज़ूअ में का बि बहितर कारकर्दगी न ॾेखारे सघियुसि। बाबा जी दोस्ती वकीलनि ऐं जजनि सां हूंदी हुई। हू मूंखे अक्सर पाण सां गॾु उन्हनि दोस्तनि जी कचहरियुनि में साण खणी वेंदो हो। संदसि दोस्तनि मां घणो वेझो दोस्त अब्दुल हमीद अबड़ो हो, जो संदसि अदब सां लॻाव तमामु घणो हो ऐं संदसि मुतालियो बि गहरो हो। ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में हिकु ॾींहुं बाबा हमीद खे चयो, चाचा हमीद खे चयो त मुंहिंजे पुट खे किताबनि पढ़ण जो शौक़ु आहे, कुझु किताब मुतारिफ़ कराईंसि। सो संदसि लाइब्रेरी मां कई किताब खणी आयुसि। हुन जिन लेखकनि खे मुंहिंजी ज़िंदगी में मुतारिफ़ करायो उहे त तमामु घणा हुआ, पर यादि करण जहिड़ा हुआ हिकिड़ा अहिड़ा हुआ जेके मूंखे हमेशह यादि रहिया, या जिन मुंहिंजी ज़िंदगीअ ते इन्फ्लुएंस पैदा कयो। उहे हुआ अहमद नदीम कासमी, ऑस्कर वाइल्ड, बर्ट्रैंड रसल ऐं खलील जिब्रान। पर काफ़ी हयाती गुज़रण सां मां सिर्फ़ु कुझु किताब अहिड़ा आहिनि जिन खे पाण सां गॾु रखंदो आहियां ऐं बाक़ी किताब मूं कराचीअ में लाइब्रेरी जे हवाले करे छॾिया हुआ। जेके किताब आउं हमेशह पंहिंजो पाण सां गॾु रखंदो आहियां उन्हनि में शाह लतीफ़ जो रिसालो, फैज़ अहमद फैज़ जो नुस्ख़ा हाय वफ़ा, दीवान ग़ालिब शामिल आहिनि। काफ़ी वक़्तु शेख अयाज़ जे काक ककोर या कापड़ी पिणु वरी वरी पढ़ंदो हुउसि।
अब्दुल हमीद अबड़े खे शाह लतीफ़ ते दस्तरस ज़रूरु हुई, पर संदसि महबूब जो जेको तसवुर हो सो असांजी सम्झ खां ॿाहिरि हो। हुन सां गॾु रातियुनि जूं रातियूं रेल जी क्रॉसिंग तां गुज़री वञी कंहिं पहाड़ी ते वहिबो हो ऐं खेसि इंसानी कैफ़ियत जे हर जज़्बे ते शाह जो शहर यादि हूंदो हो। हू सख़ी बि तमामु घणो हो, जो मानी बहितरीन खाराईंदो हो। ऑस्कर वाइल्ड जी डी प्रोफंडस खां घणो मुतासिर हो। डी प्रोफंडस जेको हिकु महबूब ॾांहुं लिखियलु ख़त आहे, जेको महबूब छाकाणि त हिकु छोकिरो हो, तंहिं करे उन वक़्तु बर्तानिया जे कैथोलिक्स ऑस्कर वाइल्ड ते इल्ज़ाम हणी खेसि जेल मोकिले छॾियो हो। हिन जेल मां पंहिंजे महबूब ॾांहुं ख़त लिखियो, जेको आर्ट जो हिकु बहितरीनु पीस आहे, ऐं उहो ख़त पढ़ण जहिड़ो आहे। उन जी ॿोली ऐं शेख अयाज़ जे किताब जे काक ककोर या कापड़ी जी ॿोली मुंहिंजी पसंदीदा ॿोली आहे। बर्तानिया में उन वक़्तु त हमजिंसीअ ते पाबंदी हुई, पर हाणे कुझु ई साल अॻु पार्लियामेंट इहो क़ानून पास कयो आहे त मर्द मर्द सां ऐं औरत औरत सां शादी करे सघे थी। इन जी शादी जी तक़रीब चर्च में बि थी सघे थी। हिते कैथोलिक चर्च जो वॾे में वॾो काज़ी चर्च ऑफ कैंट जो पादरी हूंदो आहे, जंहिंखां लिखाए वठंदा आहिनि त हीउ कानून इंजील मुताबिक़ आहे। पोइ कानून पास कंदा आहिनि। 2020 में हीउ कानून पास थियो। उन वक़्तु जे पादरी, जंहिंखे बुशप बि चइबो आहे, जस्टिन वेबी हो, जंहिं उन कानून ते सही करण खां इनकार कयो, जो पोइ खेसि हटाए हिकु ॿिए पादरी खे रखियो वियो, जंहिं उन ई कानून ते सही कई, जंहिंमें मर्द जी मर्द सां ऐं औरत जी औरत सां शादी मज़हबी तौर ते जाइज़ करार ॾिनी वई। क़ुर शरीफ़ में ऐं ॿियनि इलामी किताबनि में हज़रत लूत जी क़ौम जो मिसाल ॾिनो वियो आहे। सो इहो ग़लति आहे, पर केतिरा कानून मज़हब जे नाले में जुड़नि था। इहो हिकु अलॻि मौज़ू आहे, जंहिं ते मूं ॿी किताब में लिखियो आहे। बर्तानिया में इहो कानून पास थियो त अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त उन वक़्तु जे वज़ीर आज़म डेविड कैमरन तक़रीर कंदे चयो त असां हिन वक़्तु दुनिया जी मॉडर्न तरीन क़ौम आहियूं, जो असां सभिनी खे आज़ादी ॾेई छॾी आहे त हू जंहिं बि जिन्स सां चाहिनि शादी करे सघनि था। चाचा हमीद वटि सूंहं जो इहो तसवुर हो जेको ऑस्कर वाइल्ड वटि हो, पर मूं वटि इश्क जो इहो तसवुर न हो। मां खेसि अक्सर बेबी राबिया बसरी जो मिसाल खणी ॾींदो होसि। उहा चवंदी हुई त मूंखे आरज़ी जन्नत न घुरिजे, बल्कि अलाह ताला जी मुलाक़ात घुरिजे थी। मूं वटि बि इश्क जो तसवुर उहो ई आहे त इंसान जो ज़हन मजाज़ खां हक़ीक़त ॾांहुं सफ़र थो करे। इन ई सिलसिले में शाह लतीफ़ ऐं सिंध जे ॿियनि केतिरनि शाइरनि पंहिंजी शाइरीअ में माहौल मुताबिक़ शेर चया आहिनि। ख्वाजा मोहम्मद ज़मा लवारी वारे जो हिकु बैत मूंखे यादि आहे, मां पेश करियां थो। आरिफ़ ऐं उशाक पसण घुरनि पिरीअ जो, जन्नत जा मुश्ताक अञा वरां थिया। सो चाचा हमीद खां सवाइ जेको बाबा जो दोस्त लाड़काणे में मिलियो, उहो इलाही बख़्श केहर हो। मां उन वक़्तु इंटर पास हुयुसि, अक्सर बाबा खे चवंदो रहंदो हुउसि त आउं अंग्रेज़ी किताब पढ़णु थो चाहियां। शायदि उन वक़्तु इहा ख़्वाहिश न हुई, पर अंग्रेज़ी रीडर थियण लाइ पंहिंजे ज़हन में रवानी आणणु थे चाहिनि। सो बाबा इलाही बख़्श केहर वटि वठी वियो। उनखे बि चयईं, मुंहिंजे पुट खे किताब पढ़ण जो शौक़ु आहे, सो कुझु किताब ॾींसि। केहर साहब मूंखां पुछियो, कहिड़े क़िस्म जा किताब पढ़ंदे? इलाही बख़्श केहर ऐं चाचा हमीद जे लाइब्रेरियुनि में वॾो फ़र्क़ु हो। चाचा हमीद जी लाइब्रेरी रुॻो अदबी किताबनि सां भरी पई हूंदी हुई, जॾहिं त चाचा केहर वटि घणो करे अंग्रेज़ी एडवेंचर जा किताब हूंदा हुआ। सो मूं चयोमांसि त हेराल्ड रॉबिन्स ऐं सिडनी शेल्टन जा किताब खपनि, त हुन बाबा खे खिली चयो, माते जी टेस्ट त ॾिसो। बहरहाल हुन मूंखे काफ़ी किताब ॾिना। जॾहिं बाबा जी बदिली लाड़काणे मां थी वई, तॾहिं बि उहे किताब आउं पढ़ंदो रहंदो हुउसि, ऐं बदिली थियण खां पोइ बि चाचा हमीद सां दोस्ती क़ाइमु रही। हू मोहन मेहरान यूनिवर्सिटी जे हॉस्टल ते बि ईंदो हो, जिते मुंहिंजे अदबी दोस्तनि सां पिणु संदसि मुलाक़ात कराईंदो होसि। हिकु ॾींहुं मूं संदसि तारीफ़ कराईंदे चयो त हीउ आहे मुंहिंजो चाचा हमीद, सिंध जो ऑस्कर वाइल्ड। तंहिंजे हू इलाही नाराज़ थी वियो त मुंहिंजो तो इहो तारीफ़ छो करायो। काफ़ी सालनि खां पोइ हिकु ॾींहुं ख़बर पई त चाचा हमीद खे नफ़्सियाती बीमारी थी पई आहे ऐं हू कराचीअ में कंहिं इस्पताल में दाख़िल थियल आहे। हिन खे सलाह ॾिनी वई त हू रोज़ानो समुंड ते वञी वॉक करे ऐं पंहिंजो पाण जे बारे में खुली ॻाल्हाए ऐं मुकमिल इज़हार करे। संदसि पुटनि ऐं ॿियनि ॿारनि जो चवणु हो त हू सिर्फ़ु अदा अमीर सां ई वञी सघे थो। सो आउं उन सां गॾु समुंड ते वियुसि ऐं खुली कचहरी कई।
असां त फ़क़ति दुनिया जी सूंहं ऐं शाह लतीफ़ जी शाइरीअ जे कुझु पहलुअनि ते ॻाल्हाईंदा रहियासीं, पर ख़ासि तौर ते हू चवंदो रहियो त हिननि हरूभरू मूंखे खणी अची नफ़्सियाती इस्पताल में दाख़िल कयो आहे, जॾहिं त मूंखे का बि नफ़्सियाती बीमारी नाहे। मूं ॾे निहारे चयाईं, भला तूं ई ॿुधाए, छा मां तोखे चरियो थो लॻां? मां खेसि चयो त तव्हां बिल्कुलु सही आहियो ऐं जल्द ई पाण घर शिफ्ट थी वेंदासीं। चाचा हमीद कुझु साल अॻु में लाड़काणे में वफ़ात करे वियो। संदसि आख़िरी ॾींहं संदसि वस में न हुआ, जो हू वॾी ॾाढ़ी रखी कॾहिं कॾहिं घरां निकिरी वेंदो हो। मां संदसि मर्चे ते न वञी सघियुसि। सभु घर वारा थी आया। मोहबत फ़क़ति महबूब वारी न हूंदी आहे, किन माण्हुनि सां हक़ीक़ी दिली लॻाउ हूंदो आहे, जिन खे सोचींदे ई मन मांदो थी वेंदो आहे। ईअं मुंहिंजा कई दोस्त आहिनि जिन जी मोहबत मूंखे सुकून बख़्शींदी आहे। जेकॾहिं सच लिखण जी क़ुवत रही त उन्हनि सां पंहिंजी हक़ीक़ी ज़िंदगीअ खे बयानु कंदुसि। अलाह ताला चाचा हमीद खे जन्नत में जायूं ॾे ऐं संदसि गुनाह बख़्श करे। आमीन। इन सां गॾु हीअ किस्त आउं ख़तमु थो करियां। वरी ॿी किस्त सां गॾु आईंदे हफ़्ते हाज़िर थींदुसि। दोस्तो, नए साल जे हवाले सां मूं हिकु नज़म लिखी आहे जेको तव्हांजे आॾो पेश करियां थो। नए साल जे नारंगी रंग मां निकिरनि था मुंहिंजा अधूरा ख़्वाब ऐं विखिरजी वञनि था सिंध जे मोहबत कदड़ झांगीअड़नि में। मां बेवस किनारे ते बीही तुंहिंजे चुमिन जो करियां थो इंतज़ार ऐं महसूस थिए थो सवाद उन्हनि चपनि जो। ही साल बि खणी आयो आहे ख़ाली उमीदूं, ख़ुशफ़हमीअ जा जज़्बा जेके अक्सर रहनि था झांगीअड़नि जे नस नस में। मां नाहियां इम्कान जे ज़मान में फाथल हिकु कूड़ो मुस्तक़बिल जोड़ींदड़। मां त ॾिसी रहियो आहियां सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जा बाक़ी 20 साल। बेवस वरी बि बीठो आहियां हिकु अणजोड़ियल ख़्वाब जियां, सिर्फ़ वाबिस्तगीअ जो को जज़्बो खणी दिल में। छा हिन साल बि मरंदा रस्तनि तां खयल देशी नौजवान, संदन माऊं कंदियूं प्रेस क्लब आॾो बुख हड़तालूं? छा हिन साल बि ॿार पंहिंजो 5 साल पूरो न कंदा पर थी न सघंदी संदसि दाख़िला स्कूल में? छा हिन साल बि हुज़ूर जी तौहीन जे नाले में कुसचंदा कई शाहनवाज़, मल्हाईंदा वरी बि पंहिंजी कूड़ी जन्नत जो मीलाद? छा हिन साल बि चूंडुनि जा दॿा फ़ौज भरींदी ऐं गुॾा थींदा सियासतदान? आज़ादीअ जो लफ़्ज़ थींदो इस्तेमाल जलसनि जे तक़रीरुनि में? नाउमीदी खणी ईंदड़ साल 2025 खे दोस्तो, अचो त ॾियूं उमीद जो नालो ऐं रहूं ख़ुशफ़हमीअ जे हर साल जियां।